फोन खणण में कहिड़ी तकलीफ़ थी थिएव तव्हांखे? अलाए तुंहिंजो नंबर ॾिसूं ना दिलि न थी थिए फोन खणण ते। हमेशा न बकवास सुठी न लॻंदी आहे। हमेशा त तुंहिंजी आवाज़ बि सुठी न लॻंदी आहे। छा कयूं एडजस्ट कयूं था न। अरे छा करणो हाणे सुठी छोकिरी ॻोल्हे शादी करणी आहे। दिमाग़ न ख़राब कयो भई। ख़राब करण लाइ दिमाग़ हुजण बि त खपे। लाल लोड़ी कंदव की न कंदव मूंखे ॿुधायो हाणे। कंदासीं लाल लोड़ी पुट हिन दफ़े हिकदमि धूम धाम सां। बाक़ाइदा डीजे करण ईंदो डीजे चेतस, गानो ॻाइण ईंदो बादशाह, ऐं नचंदी असांजी मंडली। जेको न नचंदो उनखे बि नचाईंदासीं। सपननि जी दुनिया केॾी सुठी लॻंदी आहे। नचजो पोइ पहिरियों पैसा वठी चो वञी। हा त ॿुधो, हिक हिक फ्लैट खां 1000 रुपयो वठो, 40-50 हज़ार ईंदा, पोइ ही असांजो कमु थींदो। हा 1000 वठोसि, ॾिय त कोई ॾींदो। अॻे त 500 रुपया पिया वठूं, मधु आंटी छा चई, सोने जो गादा वठी चयो 500 रुपया था वठो। पोइ खाईंदा बि त सही न बुखिया। विझो था उहो ई गाह उहो ई तेल, अड़े सिधो पैसा घुरंदव न कोई न ॾींदव। चैन पिज़्ज़ा करायो आहे, चाइनीज़ करायो आहे, मैकडी जो बर्गर करायो आहे, ॾिस पैसा कीअं था निकिरनि। हा पुट पोइ चाइनीज़ न मिलंदी न घर अची ठाराईंदे, ऐं पोइ इहे मैकडी जा बर्गर बि न ठाहे खाराइजानी पंहिंजे हथां। महिरबानी करे न गिरीश खे न मोकिलिजोसि। हुन सभु माण्हू चवंदा आहिनि सुभाणे अचिजांइ सुभाणे अचिजांइ। अॻे दफ़े लाल लोड़ीअ ॾींहं ते मोकिलियोमांसि, माण्हू चयो सुभाणे अचिजांइ पुट सुभाणे अचिजांइ, हली विया हुआ बेवकूफ़। अरे मां वञासि थो न गॾु, माण्हुनि खां पैसा हिन दफ़े हीअं कढाईंदासीं हीअं। छा थियो? छा थींदो? थियो छा? अड़े सभु उहो ई था चओ यार, पैसनि जो छा थियो? अरे पैसा न मिलिया यार। छो न मिलिया? अरे थियो छा न, जिते ॿार वेठा हुननि चयूं पप्पा न वेठो आहे, जिते जेंट्स वेठा हुननि चयूं लेडीज़ खां पुछी ॿुधायूं था, ऐं जिते लेडीज़ वेठियूं हुननि चयूं असांजा जेंट्स असांखे पैसा नथा ॾियनि त तव्हांखे था ॾींदा। ऐं पंजे माड़े वारनि चयूं असां न ॾींदासीं, असां न मनाईंदा आहियूं। बेवकूफ़ पंहिंजो अकुल कोन थी आहे। चइनि न लाल लोड़ी सुठो कमु अथव, दुख दर्द सभु सड़ी वेंदव। चयोमांसि यार सुठो कमु अथव, दुख दर्द सड़ी वेंदव। चई दुख आहिनि न त छा साड़ियूं। हा ऐं 401 चयो अथई की मां पैसा न ॾींदोमांव, हुन जे बदिले मुंहिंजो फर्नीचर पियो अथव हो तव्हां विझी छॾियो लाल लोड़ीअ में। यार कहिड़ा पागल आहिनि इहे। अरे तूं टेंशन न खण, सेक्रेटरी सां ॻाल्हायो आहे, राति जो हलंदो, सभिनी खां पैसा वठी ॾींदो। हल ठीकु आहे ॿुधाए मूंखे। हा ॿुधायो। मिली विया भाई पैसा सभिनी जा? मिली विया सभिनी जा? हा सभिनी जा अची विया। अरे वाधायूं थी, लेकिन 50-50 रुपया। छा 50-50 रुपया? हा टोटल 4000 आया थी। बेवकूफ़ो एतिरो कम बि नथो थिए तव्हां सां। असां छा कयूं यार, नथा ॾियनि त। पोइ बादशाह 500 में अची वेंदो न। लॻे तो जोक सुठो न लॻो न मुंहिंजो। छा थियो, छाजी रोड़ो चालू आहे? पप्पा वञा ॾिसो असां लाल लोड़ी करणी आहे, बिल्डिंग वारा पैसा ई नथा ॾियनि। अच्छा असांखे डीजे करणो आहे, पार्टी करणी आहे, लय करणी आहे, बिना पैसनि जे कुझु न थींदो। शर्म अचेव थी? बेशरम माण्हू। लाल लोड़ी थींदी आहे आस्था ऐं श्रद्धा जो त्योहार, ऐं तव्हां फालतूगिरी लॻाए ठाहियो। लेकिन पप्पा आस्था ऐं श्रद्धा त असांजे ग्रुप में काई आई न। घणा जवाब न ॾे हाणे। पप्पा अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां सभु दिलि सां लाल लोड़ी रखंदा आहियूं। सॼो ग्रुप गॾु मिली फेरा बि पाईंदा आहियूं, ऐं गॾु अंदरि वञी दिलि सां छेणा बि लॻाईंदा आहियूं। सिंधी ॿार आहियूं मन भक्ति अंदरां ईंदी आहे। ॾिसो फ़र्क़ु न पवंदो आहे कि पुटु सुहिणो आहे या धीअ कारी, अगरि सिंधी अगरि पैदा थियो न मन ॿार संस्कारी। अरे वाह, हिन ॻाल्हि ते वठ ताड़ी। लेकिन पप्पा असां एंटरटेनमेंट लाइ कुझु त खपे न। पार्टी थींदी, गेम्स थींदियूं, सुठो डीजे वारो ईंदो, सुठो सिस्टम खणी ईंदो त ई त कमु थींदो, ऐं पैसा हूंदा त ई त मज़ो ईंदो। ॿुधाए तोखे कंहिं पागल चयो आहे कि पैसनि जे बिना पार्टी न थी सघंदी आहे या मज़ो न अची सघंदो आहे? मतलब इहा ई त प्रॉब्लम आहे तव्हांजी जनरेशन जी। तव्हांखे लॻंदो आहे पैसा ख़र्च करण बिना कुझु मज़ो ई न थी सघंदो आहे। लेकिन पप्पा माण्हुनि खे सुठा नाश्ता बि खपनि। नाश्ता कीअं ईंदा, डीजे कीअं ईंदो, सिस्टम कीअं ईंदो। ॾिस पंहिंजी बजट घटि आहे न त नाश्ते में कराए किशोर पैटिस, आ हा हा माण्हू दुआऊं ॾींदव। सस्तो ऐं ज़बरदस्त, माण्हू खाई उते ई पागल थी वेंदव। पैसनि जे हिसाब सां मज़ो न ईंदो आहे पुट। ऐं रही ॻाल्हि डीजे जी त हेॾा वॾा वॾा मोबाइल रखिया अथव, कॾहिं कमु ईंदव? हे ठहंदे तुंहिंजो डीजे, जेको गानो खपई हलाए, ऐं हे वटि हे ठहंदे तुंहिंजो सिस्टम। मज़ो हर शइ में आहे, वठण वारो खपे बेवकूफ़। हा मन पप्पा मां इहो सोचियो ई न। हिन में बादशाह रानी सभी ईंदा ॻाइण। खपई अहिड़ो ॿियो बि पियो थी सेटीअ में, उहो बि खणी अन, ॿई गॾु लाइ। अहिड़ो आवाज़ थींदे न माण्हू शादियुनि जा डीजे ऑर्डर ॾेई वेंदे तोखे। यस, अरे थैंक यू पप्पा। अरे मनीष डीजे बुक थी है।